नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंधड़ी भरपासे जे इलाइक़नि में माकड़ मार फुआरो न थियण खिलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी धरणो जारी है। माकड़ मार स्प्रे न थियण खिलाफ़ शहरी एक्शन कमेटी फुलाडियो जे सॾ ते असद शर, न्याज मरी, सलाम गुल जी अॻवानी में फुलाडियो खां रैली कढी वई है। सिंधड़ी भरसां खिपरो मीरपुर खास रोड ते मिठड़ाऊ कैनाल जी मोरी ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो है, जंहिं सबबि ट्रैफिक मुअत्तल थी वई है। ॿिन्ही पासनि सां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लाइनूं लॻी वयूं आहिनि, जंहिं बाद 3 कलाकनि खां पोइ असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी स्प्रे वारी गाड़ी समेत धरणे वारे हंध पहुची खातरी कराए फौरी तौर स्प्रे जी खातरी बाद रोड खोलियो वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंधड़ी भरपासे जे इलाइक़नि में माकड़ मार फुआरो न थियण खिलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी धरणो जारी है। माकड़ मार स्प्रे न थियण खिलाफ़ शहरी एक्शन कमेटी फुलाडियो जे सॾ ते असद शर, न्याज मरी, सलाम गुल जी अॻवानी में फुलाडियो खां रैली कढी वई है। सिंधड़ी भरसां खिपरो मीरपुर खास रोड ते मिठड़ाऊ कैनाल जी मोरी ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो है, जंहिं सबबि ट्रैफिक मुअत्तल थी वई है। ॿिन्ही पासनि सां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लाइनूं लॻी वयूं आहिनि, जंहिं बाद 3 कलाकनि खां पोइ असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी स्प्रे वारी गाड़ी समेत धरणे वारे हंध पहुची खातरी कराए फौरी तौर स्प्रे जी खातरी बाद रोड खोलियो वियो।